अदल कर एतराम बेजो नेठ अबो बेअबोआ अदल कर एतराम बेजो नेठ अबो बेअबोआ चपत म्यूं ॾियण हिक ॿिए खे चपत म्यूं ॾियण हिक ॿिए खे जॾहिं बाब करे सॾबो आहे अदल कर एतराम बेजो नेठ अबो बेअबोआ। दुनिया जे ख़ूबसूरत रिश्तनि मां हिकु इहो बि रिश्तो आहे जंहिंखे मुख़्तलिफ़ नालनि सां सुञातो वेंदो आहे, पर दुनिया जे सभिनी ख़ूबसूरत ज़बाननि खां वधीक इहो नालो जॾहिं असां बाबा जे नाले सां पुकारींदा आहियूं त सच पुछो त समूरा थक लही वेंदा आहिनि। मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजो बाबा साईं मुंहिंजे पीउ जे रिश्ते सां गॾोगॾु मुंहिंजो हिकु बहितरीनु दोस्त पिणु आहे। संदसि शफ़क़त ऐं प्यार जो सायो मुंहिंजे लाइ छपर ऐं छांव आहे। जंहिं मूंखे ॼमियो, मूंखे ज़िंदगी जे गसनि ते चीच मझले हलणु सेखारियो। अॼु उन अज़ीम हस्ती जो जनमु ॾींहुं आहे ऐं अहिड़े अज़ीम रिश्ते ते लिखण जे लाइ मूं नाचीज़ वटि एतिरा लफ़्ज़ ई न आहिनि, पर मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे छपर ऐं छांव बाबा साईं इलावल कोराई खे जनमु ॾींहुं मुबारक। उमर कोराई, मीरपुर, माथिलो।